अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम मंज़र पस मंज़र में आऊँ ऐं तव्हांजो मेज़बान फ़हीम बबर। नाज़रीन, जेको प्रोग्राम में ॻाल्हि ॿोल कंदासीं सिंध समेत सॼे मुल्क में हिकिड़ी अफ़रा तफ़री वारी सूरत हाल पैदा थी वई आहे ऐं बेड गवर्नेंस जे करे जेको पब्लिक आहे उहा पाण खे जेको आहे अनसिक्योर महसूसु करे रही आहे। ख़ासि तौर ते ॻाल्हि कयूं लॉ एंड ऑर्डर जी जेका सूरत हाल आहे, ख़ासि तौर ते सिंध जी, उहा तमामु घणी ख़राबु थींदी पई वञे। कचे वारा इलाइक़ा आहिनि, मुसलसल धाड़ेलनि जे वर चढ़ियल आहिनि, मुसलसल उतां खां जेको आहे ख़बरूं अचनि थियूं, कॾहिं को पोरियत अगवा थी थो वञे, कॾहिं को सरकारी मुलाज़िम अगवा थी थो वञे, कॾहिं वरी के जेके पुलिस ऑफिसर ऐं सिपाही आहिनि उन्हनि खे अगवा करे भुंग वसूल कयो थो वञे ऐं हुकूमत खे प्रेशराइज़ कयो थो वञे। ॿिए पासे ॻाल्हि कयूं शहरनि जी, त शहरनि में बि का सूरत हाल बहितर न आहे। ताज़ो ई कराची सिंध जो जेको पहिरियों नंबर वॾो शहर आहे ऐं मुख्य शहर आहे, उते टे जेके ट्रांसजेंडर्स आहिनि उन्हनि जो क़तलु कयो वियो, उन्हनि खे मारे जेको आहे पार्क में उछलायो। अहिड़ी रीति मुख़्तलिफ़ वक़्तनि में जॾहिं कराची जी सूरत हाल ते नज़र विझूं था, अक्सर फ्लैटनि मां, अक्सर हंधनि तां औरतुनि जूं बि जेके लाशूं मिलनि थियूं, उहो तशदुद करे उन्हनि खे क़तलु कयो वञे थो। हीअ जेके मामलात आहिनि तमामु घणी गंभीरता जो शिकार करे था छॾीनि आम माण्हू खे, ऐं आम माण्हू जेको आहे पाण खे इनसिक्योर फील करे थो। पाकिस्तान में ॻाल्हि कयूं त जेको ह्यूमन राइट्स जी वायलेशन आहे उहा केतिरे क़दुरु जेको आहे एतिरे क़दुरु वधीक आहे जो हाणे माण्हू एहतिजाज करे करे बेज़ार थी विया आहिनि। ख़ासि तौर ते असां अगरि गवर्नमेंट जी जेका गैर संजीदगी ते नज़र विझूं त एतिरा सारा मामला थियनि था, उन में गवर्नमेंट जा जेके चूंडियल नुमाइंदा हुजनि था, जिन जो कमु आहे, जेके लेजिस्लेशन कनि था, जेके कानून साज़ी कनि था, जेके माण्हू इम्प्लीमेंटेशन जो कमु कनि था, जिन खे करणु घुरिजे, उन्हनि जी गैर संजीदगी जो अंदाज़ो तव्हां इन मां लॻाए सघो था। त जॾहिं उन्हनि सां ॻाल्हि कई वञे थी, जॾहिं उन्हनि खां को साफ़ी सवाल पुछे थो, जॾहिं उन खां को स्टूडेंट सवाल पुछे थो, त उहे एॾा हाइपर थी वञनि था, हथु खणण ते तयारु थी वञे। ताज़ो ई बारी पिताफ़ी साहिबु ज़ाहिर आहे अॻूणा MP आहिनि, मिनिस्टर रही चुका आहिनि। उन जेको स्टूडेंट हिकु सवालु पुछो, उन सवाल ते उन शागिर्द खे जेको आहे चंबो वाए ॾिनो, उनखे तशदुद जो निशानो बणायो। हाणे अहिड़े क़िस्म जा जेके बिहेवियर्स आहिनि असांजे समाज में, ख़ासि तौर ते उन्हनि माण्हुनि जा जेके कानून साज़ियूं कनि था, उन्हनि माण्हुनि जा जिन जो कमु आहे माशरे में बहितरी आणनि, जिन खे अवाम जेका वोट ॾेई ऐवाननि ताईं पहुचाए थी, सिर्फ़ु इन ई करे त इन अवाम जो, हिन माण्हुनि जो, हिन पब्लिक जो जेको आहे उन्हनि जा मसइला हल थींदा, उन्हनि खे रिलीफ मिलंदो, उन्हनि खे सहूलियतूं मिलंदियूं। ज़ाहिर आहे हुकूमतनि जा कम बि इहे हूंदा आहिनि। हुकूमत जॾहिं माण्हू पंहिंजनि माण्हुनि खे पब्लिक जॾहिं चूंडे करे ऐवाननि ताईं पहुचाईंदी आहे, त उन्हनि में इहा ई उन्हनि उमेदु हूंदी आहे त जॾहिं असांजा इहे माण्हू, इहे चूंडियल नुमाइंदा ऐवाननि में वेंदा, उते वञी कानून साज़ियूं कंदा, त हिननि जा खेनि हक़ मिलंदा, रिलीफ मिलंदी। गॾोगॾु रोज़गार जा जेके ज़रिया उहे न हुजण जे करे सिंध में जेको असांजो नौजवान आहे उहो बेरारवी जो शिकार आहे। अक्सर जेके वॾा शहर आहिनि, इवन नंढनि शहरनि जी बि खणी ॻाल्हि कयूं त उते जा नौजवान नशे जी लत में जेको आहे उहे मुब्तला थींदे नज़र अचनि था, ऐं नशो जेको आहे उहो बि आम थी वियो आहे। हाणे हीअ जेके समाजी बुरायूं आहिनि, इन्हनि जे करे असांजो माशरो जेको तमामु घणो पोइते थींदो पियो वञे। असांजो जेको ॿार आहे, असांजो जेको आईंदो आहे, असांजो जेको नौजवान आहे, उन वटि का बि राह नज़र नथी अचे। जेके वॾा माण्हू आहिनि, जिन वटि पैसो आहे, जेके अफोर्ड करे सघनि था, उहे पंहिंजे ॿारनि खे आला तालीम बि ॾियारीनि था, सुठनि इदारनि ऐं प्राइवेट इदारनि में पढ़ाइनि था। जॾहिं त असांजा सरकारी स्कूल हुजनि, कॉलेज हुजनि, या वरी सरकारी तालीमी इदारा यूनिवर्सिटी हुजनि, उन्हनि जी रेपुटेशन अहिड़ी आहे जो हुतां जॾहिं माण्हू, हुतां जो नौजवान जॾहिं पास करे ॿाहिरि निकिरे थो, त उते उन्हनि खे न सिर्फ़ु पंहिंजे मुल्क में पर ॿाहिरि मुल्क में बि किथे नौकिरी नथी मिले। त हीअ आलमियो जेको आहे तमामु घणो हद ताईं जेको आहे माण्हुनि खे डिप्रेशन जो शिकार बि करे छॾियो आहे। अक्सर माण्हू जेको आहे हिन ते ॻाल्हि ॿोल बि कंदे नज़र अचनि था, डिस्कस कंदे बि नज़र अचनि था, पर जेको आहे माण्हुनि खे का राह नज़र नथी अचे। सॼी सूरत हाल ते ॻाल्हि ॿोल कयूं था। असांखे जॉइन कयो आहे मुस्तफ़ा बलोच साहिबु, सीनियर तजिया निगार आहिनि, समाजी अॻुवान आहिनि, मुख़्तलिफ़ जेके इशूज़ हुजनि था उन्हनि ते तमामु घणी गहरी नज़र रखनि था मुस्तफ़ा साहिबु। ऐं मुस्तफ़ा साहिबु, तव्हांजी वॾी वॾी महिरबानी। मुस्तफ़ा साहिबु, बेड गवर्नेंस जी ॻाल्हि कयूं त असां मुख़्तलिफ़ वक़्तनि में ॾिठो आहे त जेको सिंध में ख़ासि तौर ते बेड गवर्नेंस जा तमामु घणा इशूज़ आहिनि। ताज़ो ई जेको वाक़ियो पेश आयो गुज़िरियल ॾींहंनि में, 3 ट्रांसजेंडर्स, उहा मार्जिनलाइज़ कम्यूनिटी आहे जेका तमामु घणी जेको आहे हेरासमेंट जो शिकार थिए थी, तमामु घणो उन्हनि ते तशदुद थियो, माण्हू उन्हनि खे निगलेक्ट कनि था, उन्हनि खे किथे बि जेको आहे जाइ नथी मिले।
हुननि माण्हुनि जो क़त्ल थी थो वञे। छा था सम्झो त असांजो माशरो कहिड़ी तरफ़ वञे पियो ऐं हिननि क़त्ल कीअं था ॾिसो तव्हां? इन में आउं तव्हांखे हिकिड़ो थोरो इहो ॿुधायां त बेसिकली ही जेको वाक़ियो थियो आहे इहो सुपर हाईवे जे नज़दीक हिकु होटल आहे उन जे क़रीब थियो आहे ऐं उन में 3 ट्रांसजेंडर जेके आहिनि से क़त्ल थिया। हाणे गवर्नमेंट जेका तहक़ीक़ात पई करे उन तहक़ीक़ात में छो जो ट्रांसजेंडरनि ख़ुदि पाण एहतजाज शुरू कयो जी ॿिया माण्हू त उन्हनि खे इंसान ई नथा सम्झनि। मूंखे यादि आहे त मूं उन्हनि ट्रांसजेंडर सां हिकिड़े डायलॉग कयो। उन्हनि 2-3 अहिड़ियूं ॻाल्हियूं कयूं जो ऐं डायलॉग में मुंहिंजो माना तव्हां यकीन करियो अखियूं भरिजी आई। उन्हनि चयो त असांखे त कॾहिं इंसान सम्झियो ई न वियो आहे। तव्हांखे हिकिड़ो माण्हू हिकिड़े वारे तंज़ करे तव्हां ॿिए वारे उहो रस्तो बदिलाईंदव, हिकिड़े वारे सिर्फ़ु तंज़ थिए, पर असां ॼमण खां वठी मरण ताईं तंज़ जो शिकार था थियूं ऐं मुस्कुराए हलिया था वञूं। ॿियो त असां को बि माण्हू उहो इंसान सम्झे ई नथो ऐं वॾी मतिलबु सिर्फ़ु या हिते मर्द या औरत। हाणे वञी शनाख्ती कार्ड में ॿियनि में अहिड़े क़िस्म जो कालम रखियो वियो आहे जंहिंमें असांखे इहो ॾिनो पियो वञे। गवर्नमेंट इन 3 क़त्लनि जो तहक़ीक़ात कंदे हैरत अंगेज़ ॻाल्हि इहा कई आहे जेका इंक्वायरी कमेटी त इहो मर्द हुआ सिर्फ़ु इन लाइ जो ट्रांसजेंडर जेको आहे सो उन्हनि जी वॾे एहतजाज ऐं इहे अहिड़ा इशू आहिनि जेका मार्जिनलाइज़ ग्रुप सां कया था वञनि। मार्जिनलाइज़ ग्रुप सां जॾहिं तव्हां कयो था त इहा ख़बर इंटरनेशनल लेवल ते फैलिजे थी। बजाए जो उन्हनि जे कातिलनि खे गिरफ़्तार कजे उन्हनि खे सज़ा ॾिजे तव्हां सिर्फ़ु उन प्रेशर खे हटाइण लाइ चयो था त इहे 3 मर्द हुआ। ठीकु आहे न, हालांकि हू सीधा ट्रांसजेंडर हुआ ऐं उन्हनि जे क़त्ल जे पोयां ॻाल्हि ई ट्रांसजेंडर जी आहे। मर्द हुआ त पोइ छा चोर हुआ, का लोफर हुआ, को अगवा पे कयाऊं, कहिड़े छाजे लाइ हू क़त्ल थिया, का ज़ाती दुश्मनी हुई छा थी? हिकिड़ी ॻाल्हि त इहा आहे। ॿी ॻाल्हि इहा त हाणे असां वटि कुझु अहिड़ियूं धुरियूं अहिड़ी जुनूनियत फैलाई पई वञे जंहिंमें हिननि खे इंसान ई नथो सम्झो वञे। मूं जॾहिं हिननि खां इहो पुछियो त तव्हांजे बारे में ॿुधो हुओ त तव्हांजा जनाज़ा नथा थियनि तॾहिं उन्हनि मूंखे चयो असीं छा मरूं नथा छा? असांजो जनाज़ो असीं कोशिशि कयूं था राति जो 4 लॻे खणूं त जीअं असांजे जनाज़े ते तंज़ न थिए। तव्हां सोचियो हिकिड़ो अहिड़ो तबिको जेको ज़िंदगीअ में ॼमण खां वठी उनजे जनाज़े ते तंज़ थिए ऐं सोसाइटी उन ते का बि पंहिंजी शर्मिंदगी महसूसु न करे, जेका आहे सा उनजी सॼा अदालती निज़ाम, उनजा सिक्योरिटी जा निज़ाम, उनजी स्टेब्लिशमेंट, इन्हनि सभिनी जे ज़हन में जेकॾहिं इहो ई वेठल हुजे त ही इंसान ई न आहिनि त पोइ अहिड़ा क़त्ल जेके आहिनि इन क़त्ल ते त केरु आम माण्हू जेको सो उन ते त ठहियो पर रियासती इदारा गवर्नमेंट हुकूमत सभु जेके आहिनि उहे ख़ामोश आहिनि। हिननि जा कातिल अञा ताईं गिरफ़्तार न थिया आहिनि। उन क़त्ल जी वजह छा आहे उन ते अञा ताईं का बि अहिड़ी तहक़ीक़ात कोन थी आहे। पर जेकॾहिं इन में को वॾे माण्हूअ जो को औलाद हुजे हा, को चङे ख़ासे पैसे वारे जो हुजे हा त अॼु ज़रूर न ते का न का कार्रवाई थिए हा। पर जीअं त हे ग़रीब माण्हू आहिनि ऐं हिननि माण्हुनि वीचारनि जो को बि पुरसां हाल कोन्हे तॾहिं उन्हनि खे हाणे ॻाल्हि सिर्फ़ु इहा तब्दील कई पई वञे त हे जेके आहिनि हे मर्द हुआ। भई जेकॾहिं चलो मर्द हुआ त पोइ क़त्ल छो थिया? उनजी तहक़ीक़ात करायो, उन में जेका अदालती आहिनि उहे कार्रवाइयूं पूरियूं करियो। मूंखे सम्झ में नथो अचे, मूं अञा ताईं न ॾिठो आहे या त मुंहिंजी मालूमात महदूद आहे त ट्रांसजेंडर जेके कातिल खे गिरफ़्तार करे उनखे सज़ा ॾिनी वई हुजे, कंहिं धाड़ेल खे सज़ा ॾिनी वई हुजे जेका शहर जा। मूंखे हैरत अंगेज़ ॻाल्हि ॿुधायां त हिकिड़े हंधि ते मूंखे ख़बर पई त हिकिड़ी NGO आहे त उन NGO जेका हाणे गवर्नमेंट जा घर पिया ठहनि त उते उहो NGO कश्मीर साइड पे ऐं ॿिए हिन पासे जेका उत्तर सिंध में उहो घर ठाहिण लाइ वई त उन ते धाड़ेलनि कचे जे जेका धाड़ेलनि धमकियूं ॾिनी त असांजा घर ठाहियो अचे कचे में न त असीं ज़ाहिर उन्हनि खे त जेका लिस्ट ॾिनल आहे उहो ॿिया ठाहिनि त न त असीं तव्हांखे खणंदासीं। पोइ ही गवर्नमेंट जॾहिं विया त गवर्नमेंट ख़बर आहे गवर्नमेंट माना उते जेका इंतज़ामिया हुई उन कहिड़ो मशवरो ॾिनो त अव्हां कहिड़े ॻोठ में था कमु करियो फलाणे हंध ते? जी हिते हिकिड़ो वॾो धाड़ेल थो रहे, उन्ही खां वॾो आहे। सही, ठीकु आहे, अव्हां ईअं करियो उनजो घर ठाहियो, बाक़ी उहो मुंहुं पाण ई ॾींदो।
ठीक माना तव्हां सोचियो त इंतज़ामिया पाण एॾी बेबस है जो उहो पाण कुझु नथी करे। माना हाणे उन लाइ वरी जेको जे एरिया में हिननि जे जेका टारगेट एरिया आहे उन में जेकॾहिं को ॿियो धाड़ियल थो रहे पहिरीं उनजो घर ठाहियो, पोइ उहो धाड़ियल वरी उन्हनि खे मुंहुं ॾींदो। अंदाज़ो करायो मुल्क में इंसाफ़ जा तक़ाज़ा ई आहिनि। ॿिए पासे तव्हां एमनेस्टी इंटरनेशनल जी रिपोर्ट पढ़ो त 40 लख माण्हुनि जूं जेकी आहिनि से मोबाइल मुंहिंजनि जा जेका बि नेटवर्क आहिनि उहे ऑब्ज़र्व पिया थियनि। जेकॾहिं 40 लख माण्हुनि में छा उहे धाड़ियल शामिल कोन जेकी हिन मुल्क खे यरगमाल बनाए वेठा ऐं सिंध जा 3 ज़िला हुननि जे हथ में आहिनि ऐं असां इंतज़ार पिया कयूं त ॿूड ईंदी कचो ख़ाली थींदो पोइ ॿाहिरि निकिरंदा। इन मतलब एडी बेबस है इंतजामिया जंहिंजी का बि शाशनवाई कोन्हे ऐं वरी जॾहिं उहे गिरफ़्तार बि थियनि त असांजो अदालती निज़ाम एॾो कमज़ोर है ऐं उहो उन कमज़ोरीअ जे बुनियाद ते उन्हनि खे कॾहिं का बि सज़ा नथी मिले। ठीक है न, वो आज़ाद थी अचंदा इज़ीली। माना अंदाज़ो लॻाए त हिन मुल्क जी गवर्नेंस जो इहो आहे जे मुल्क में जेका ऑफिसर आहिनि उन्हनि जी पब्लिक सर्विस कमीशन ते माण्हू आङुरियूं खणनि त 33% जेकी मार्कूं खणण वारा जेका रिटर्न में 33% कयूं उहे पास थी था वञनि ऐं 53 मार्की वारे खे जेको सो खणी नथो खणियो वञे। इन मां अंदाज़ो लॻायो त पोइ जेका इहे ई माण्हू त आहिनि जेका उन इंतज़ामिया जो हिसो था बणजनि, जेका 33% या फेल थियण वारा माण्हू उहे माण्हू जॾहिं तव्हां उन्हनि खे इंटरव्यू हाणे अलाए उन्हनि में कहिड़ी करामत जो उहे पास थी था वञनि या उन्हनि खे छा जॾहिं तव्हां अहिड़े क़िस्म जा माना माण्हू खणी ईंदा आहियूं पंहिंजे ब्यूरोक्रेसीअ में त ज़ाहिर उहे जंहिं बुनियाद ते सिलेक्ट थिया पंहिंजो कारोबार कंदा। ऐं अदलिया जो निज़ाम एॾो कमज़ोर है जो अदलिया अञा ताईं मतिलबु असां ख़ाली इन में जेकी हे तरमीमियूं थियनि 26 तरमीम 27 तरमीम माना इन्हनि तरमीमनि में असां सॼो जेको बुनियादी जॾहिं 26 तरमीम आई थे तॾहिं इहो जवाज़ पेश कयो वियो त अदालत ते एॾो बर्डन है, अदालत जा नंढा केस क्रिमिनल केस नथा थियनि छो जो अदालतूं सियासी केसनि में मुब्तला आहिनि। इन लाइ सियासत लाइ अलहदा इहे जेका बि कॉन्स्टिट्यूएंसी मामला आहिनि उन लाइ अलहदा कई वेंदी। पर उनजो कहिड़ो फ़र्क़ु पियो, कहिड़ा धाड़ियल सज़ा खाई चुका आहिनि, कहिड़ा माण्हू अगवाकार जेके आहिनि उन्हनि खे सज़ाऊं मिलियूं आहिनि, कहिड़ा नज़मुनि जेका पंहिंजो अमन अमान जूं सूरतूं हाल ख़राब था कनि या किथे। हाणे इहे सभु ॻाल्हियूं इन मां ज़ाहिर थो थिए त कम अज़ कम पाकिस्तान में या पर्टिकुलरली सिंध में त गवर्नेंस नाले का शइ नज़र नथी अचे। ठीक है, हिते सभिनी माण्हुनि खे ख़बर है त हिकिड़ो सिस्टम है ऐं उन सिस्टम जे माण्हुनि जे साम्हूं न वज़ीर जी हैसियत न कंहिं ॿिए ब्यूरोक्रेट जी हैसियत ऐं ब्यूरोक्रेट चाहींदा आहिनि त असांखे हिन सिस्टम में हिसो मिले, उन जाइ में मिले त जीअं असांजो बि कुझु पेट भरिजे। हाणे जंहिं मुल्क जे अंदरि जंहिं सूबे जे अंदरि हिकिड़ो सिस्टम सभिनी ते हावी हुजे उहो ई जेकॾहिं मतिलबु त पोइ उते गवर्नेंस कहिड़ी हलंदी। जेका ॻाल्हि कई मुस्तफ़ा साहब तव्हां त कचे वारी जेका ॻाल्हि थी बोर्ड पे आई त हिकिड़ो वज़ीर मौसूब चए थो त भले बोर्ड अचे त पाण सुठो आहे, कचे या धाड़ियल भॼी वेंदा। मतिलबु हिकिड़ी इंटेंशन हिकिड़ी इहो अजीब क़िस्म जी मतिलबु सोच आहे ऐं उहा वरी एक्सप्रेस कई थी वञे मीडिया जे साम्हूं त ज़ाहिर आहे जॾहिं अहिड़े क़िस्म जा माण्हू हूंदा जेका तव्हां ॻाल्हि कई त उन्हनि जी सोच सम्झ अहिड़ी हूंदी त पोइ आवाम जे लाइ आवाम जी भलाई जे लाइ कीअं थींदो ऐं कहिड़ो थींदो। पाण ब्रेक वठी था वठूं, ब्रेक खां पोइ मुस्तफ़ा साहब हिन ते बि ॻाल्हाईंदासीं जेका 27वीं आइनी तरमीम इम्कानी तौर ते अचे पई उन में कहिड़ा लाह चाढ़ा आहिनि ऐं उन ते जेके कॉम्प्रेस धुरियूं आहिनि उहे एहतिजाज बि करणु उन्हनि शुरू करे छॾिया। नाज़रीन ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो जारी आहे, वठूं था शॉर्ट कमर्शियल ब्रेक। वेलकम बैक नाज़रीन, प्रोग्राम
मंज़र पस मंज़र में ॻाल्हि ॿोल कयूं पिया बेड गवर्नेंस जे हवाले सां, ख़ासि तौर ते ॻाल्हि कयूं सिंध जी, त सिंध में गवर्नेंस जा तमामु घणा मामलात आहिनि जंहिंजे करे पब्लिक खे तमामु घणी ॾुखायूं पेश अची रहियूं आहिनि। ब्रेक खां पहिरीं मुस्तफ़ा साहब ॿुधायो पिए त बेड गवर्नेंस जे करे केतिरा ई इशूज़ जेके आहे उहे क्रिएट थिया आहिनि ऐं हिन वक़्तु माण्हू जेको आहे पाण खे इनसिक्योर महसूसु करे रहिया आहिनि। मुस्तफ़ा साहब, ब्रेक खां पहिरीं त पाण हिन ते जेका ॻाल्हि कई, तव्हां जेको ज़िक्र कयो 27वीं आइनी तरमीम जो, हिन वक़्तु जॾहिं 26वीं आइनी तरमीम थी पए त उन वक़्तु सॼे सिंध सरापा एहतिजाज हुई, सॼी सिंध जेको उन ते एहतिजाज कयो त 26वीं आइनी तरमीम जे करे जेको आहे केतिरा ई अहिड़ा इशूज़ जनम वठंदा या केतिरा ई अहिड़ियूं शयूं कयूं वेंदियूं जेके सिंध जे मफ़ादनि जे ख़िलाफ़ु हूंदियूं। उन खां पोइ उहा बि आइनी तरमीम जेका थी वई ऐं उहो बि आइन जो हिसो थी वियो सॼो सिस्टम। हिन वक़्तु 27वीं तरमीम थियणु वञे पई। 27वीं तरमीम में जेका ख़ासि तौर ते कॉम्प्रेस धुरियुनि एहतिजाज कयो आहे, उहो पंहिंजो ख़दशो ॾेखारीनि पिया त आया जेको सूबनि जी विर्छ आहे, सूबनि खे विराइण या उन्हनि जी बाउंड्रीज़ खे में हेर फेर करण जा जेके इख़्तियार सूबनि खां खसे उहे वफ़ाक़ हवाले कए वेंदा, जेका ख़तरनाक सूरत हाल आहे। हिन वक़्तु 27वीं आइनी तरमीम आणणु वरी अहिड़ी सूरत हाल में जिते माण्हू तमामु घणो परेशान हुजनि, सिंध जा माण्हू अॻे ई जेको आहे सिंध गवर्नमेंट ऐं उनजे अहिड़े गैर संजीदा रवैये ते जेको आहे एतिराज़ वारींदा हुजनि कि अवल त इहो पहिरीं त इहो ॿुधाइजो हिन 27वीं आइनी तरमीम में आहे छा, ॿियो त हिन जी ज़रूरत छो पेश आई आहे गवर्नमेंट खे अहिड़ो क़दम खणण जी? आउं तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां त तव्हां ज़हन में रखो त जॾहिं MRD मूवमेंट हली हुई, MRD मूवमेंट जे टाइम ते पोइ धाड़ेल फैक्टर बि वधियो, सखर जेल टुटो, उन सखर जेल जे जेका धाड़ेल हुआ उन्हनि ठेड़ीअ में जेकी वञी सुनियनि ते हमिलो कयो, खैरपुर में शीअनि ते हमिलो कयो, पोइ जेका असां क़बाइली छेड़ा वधंदा वञी बलोच समाज जे जहिड़े जो हिसो बणिया, शहरनि में दहशतगर्द तंज़ीमूं क़ाइमु कयूं वयूं। ऐं हाणे जेका ही केनाल वारा जेको वाक़ियो थियो हुयो, उन सिंध में जेको केनाल में शदीद क़िस्म जो एहतिजाज थियो, उन खां बाद इहा सोच इहा वई त पोइ ही जेका बि सूबा आहिनि उन्हनि सूबनि खे जेका असां उन जूं बाउंड्रियूं तब्दील कयूं वञनि ऐं के अहिड़ियूं इंतिहाई अहम शयूं आहिनि जेकी उन्हनि जा जेका उहा वफ़ाक़ में हलिया वफ़ाक़ में शामिल कयो हुजे। माना जिते तव्हां सोचो त मिनरल हूंदा, जिते माइंस हूंदियूं, जिते कुदरती ज़ख़ीरा मौजूदु हूंदा, उहे डायरेक्ट वफ़ाक़ जे हवाले कया वेंदा। हिकिड़ी ॻाल्हि इहा आहे। सही, ठीकु आहे। हाणे इन में ज़ाहिर सिंध हिकिड़ो रिसोर्सिस खां भरियल सूबो आहे, बलूचिस्तान में वॾा सूबो आहे, KPK में बि इलाही जेकी आहिनि माइंस ऐं मिनरल ऐं उते जी गवर्नमेंट उन ते एहतिजाज बि पे कयो, उन में तमामु घणी डिस्कस थी। ॿियो आहे त रोल बैक कजे 18वीं तरमीम खे। 18वीं तरमीम खे जेकॾहिं तव्हां रोल बैक था करियो त इन जो मतिलबु त सूबनि जी इख़्तियारात थे वरी हिकिड़ो दफ़ो ठीकु है न। थोड़ा घणा जेका मिलिया, किथे खाली फंक्शन मिलियो, रिसोर्सिस न मिलिया, ठीक है न। ऐं इन बुनियाद ते तव्हां 18वीं तरमीम खे माना रोल बैक था करियो। ॿियो जेको फाइनेंस अवॉर्ड थियो, जेको पहिरीं सिर्फ़ु हिकिड़े इंडिकेटर सां थींदो हो, उहो इंडिकेटर हूंदो आबादी। उन खां पोइ फाइनेंस अवॉर्ड में इंडिकेटर वधाया विया त भाई खाली आबादी न हुजे, पर उन में जेका सूबनि जी कंट्रीब्यूशन आहे, जेका पसमानदगी आहे ऐं जंहिंमें मुख़्तलिफ़ जेका इंडिकेटर इस्तेमालु कया विया, जंहिंसां ॿियनि सूबनि खे बि कुझु पैसा वफ़ाक़ जा उहे पैसा कीअं ख़र्च था थियनि, इहो वरी लोकल या सूबाई गवर्नेंस जा इशू आहिनि। त उहे जेकॾहिं प्रॉपर इशू नथा इस्तेमालु थियनि, उते करप्शन आहे, इहे गवर्नेंस जा इशू आहिनि। पर तव्हां जेकॾहिं उहे सभु शयूं वरी रोल बैक कंदा हिकिड़ी नई तरमीम आणे ऐं उन तरमीम सां उन सॼो वफ़ाक़ खे वरी मज़बूत कंदा ऐं वफ़ाक़ में बि जेका रिसोर्सिस नेचुरल रिसोर्सिस आहिनि उहे सभु जेके आहिनि से सॼियूं मुख़्तलिफ़ कंपनियुनि जे हवाले थींदा। त पहिरीं तव्हां कारपोरेट फार्मिंग छा आहे? कारपोरेट फार्मिंग बि इहा आहे त हीअ जेका नंढी नंढी एग्रीकल्चर ते जेका माण्हू पंहिंजो गुज़रान था कनि, उहे वॾी कंपनियुनि खे ॾिना वञनि ऐं उन्हनि कंपनियुनि जे लाइ जेकी मशीनरी अचे उन ते टैक्स न वरितो वञे ऐं उन्हनि जी जेका पैदावार आहे उन ते बि टैक्स न वरितो वञे। उन्हनि खे हिते जा कुदरती वसीला पाणी, ज़मीन ऐं सस्ती लेबर ऐं टेक्नोलॉजी जे बुनियाद ते सभु ॾिनी वञे। त ही एग्रीकल्चर मुल्क आहे, हिन में
हीअं ज़ाहिर माण्हुनि खे पंहिंजी ज़िंदगी गुज़ारण जो 41% माण्हू जेके आहिनि उन्हनि जो मेन सोर्स एग्रीकल्चर आहे। अच्छा, त हाणे इहे सभु गॾिजी जेकॾहिं तव्हां 27 तरमीम में विझो ऐं 27 तरमीम में तव्हां सूबनि जूं हदोवदियूं टोड़ियो ऐं जिते बि नेचुरल रिसोर्सिस हुजनि उहे वफ़ाक़ जे हवाले करियो, त पोइ ही मुल्क जेको 1940 जे करारदाद ते ठहियो, जेको हिकिड़ो वफ़ाक़ आहे, जेको फेडरेशन आहे, ठीकु आहे न, ईअं त न आहे जो ही मतिलबु हाणे जेको फेडरेशन आहे त दुनिया जे उन्हनि सभिनी फेडरेशन जो मुतालो करियो त उते केॾा इख़्तियारात आहिनि। इवन तव्हां जेकॾहिं ॾिसो, तव्हांखे अमेरिका जे अंदरि लास वेगास खे गैम्बलिंग जुआ हलो आहे, पर कैलिफोर्निया खे न आहे। कैलिफोर्निया में तव्हां जुआ नथा करे सघो। हुनजी वजह इहा आहे जो कैलिफोर्निया में एग्रीकल्चर रिच आहे ऐं बिज़नेस आहे ऐं लास वेगास खे कोन्हे। हिकिड़ी मुल्क जे अंदरि ॿिन्ही स्टेट खे अलहदा पावर ॾिना विया आहिनि त तव्हां पंहिंजी इकोनॉमी खे बहितर करण लाइ जीअं चाहियो तीअं करे सघो था। त जिते सॼी वफ़ाक़ में सूबाई ख़ुदमुख्तियारियूं आहिनि या स्टेट खे वॾियूं वफ़ाद जेके रिसोर्सिस ते मालिक बनायो वियो आहे, उते तव्हां उहे सभु खसे वरी हिकिड़ी वफ़ाक़ में माना हिकिड़े पासे ॾिसो, जेकॾहिं असांजे समंदर जो जेको हिसो आहे, समंदर जो कुझु हिसो, उहे तव्हां नॉटिकल मेल केतिरा आहिनि, उन्हनि में तव्हां जेको सो वफ़ाक़ जे हवाले पिया करियो, उन में जेकी जज़ीरा आहिनि उहे वफ़ाक़ जेकॾहिं पंहिंजे हवाले थो करे ऐं उहे वरी बिल्डर माफ़िया खे थी ॾिजे, त पोइ ही सूबे जा ख़र्च हाणे इनखे गवर्नर सां न मेटियो त भई गवर्नर पोइ जेको पोइ जिन खे इहे इख़्तियार आहिनि, जिन खे इहे रिसोर्सिस आहिनि, पोइ उन्हनि कहिड़ो तालीम ते बहितर कयो आहे, उन कहिड़ो उन्हनि सिहत जी सूरत हाल खे बहितर कयो आहे। इहे जवाज़ आहिनि पंहिंजी जाइ ते, पर इहे माना लोकल इहे माना अंदरूनी आहिनि। उहे सूबे जा अवाम जेका पाण पंहिंजे छा खे इहो कंदी, पंहिंजे गवर्नेंस खे बहितर करण लाइ पंहिंजो प्रेशर कंदी। जेकॾहिं जमहूरियत रही ऐं जमहूरियत जे अंदरि बि जेकॾहिं का ट्रांसपेरेंसी आई त पोइ जिन गवर्नेंस ख़राब कई आहे उन्हनि खे पाणी ख़बर पइजी वेंदी त केतिरे मतिलबु केतिरो उन्हनि हिन मुल्क खे हाणे वधीक लूट मार करण लाइ आवाम इजाज़त कोन ॾींदी। पर तव्हां हिकिड़े आइनी तरमीम जे ज़रिए इहे सभु इख़्तियारात ई वापसि करे वञो त पोइ त ज़ाहिरी ॻाल्हि आहे सूबनि जूं हदियूं तब्दील करे वञो। इहो आहे, तव्हां ॾिसो सिंध को बुनियादी तौरु हिकिड़ो सूबो न आहे। सिंध बुनियादी तौर पर हिकिड़ो अहिड़ो खितो आहे जंहिं पाकिस्तान जी करारदाद पास कई हुई ऐं सिंध हिकिड़ो सकाफ़ती कल्चरली हिकिड़ो अहिड़ो अलाइक़ो आहे जंहिंजे हिकिड़ी शइ ते माण्हू मोहबत था कनि, पाण खे उनजो मतिलबु उन हवाले सां पंहिंजो पाण खे हाणे तव्हां ईअं ॾिसो त जेकॾहिं तव्हां हुनखे डिवीज़न लेवल ते मतिलबु जेकॾहिं तक़सीम था करियो त 6-7 डिवीज़न यानी मतिलबु सिंध 7 टुकड़ा थींदी त पोइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे त पोइ माण्हू हुन जो एहतिजाज जो हक़ रखनि था। सिंध हिकिड़ो अहिड़ो खितो आहे जंहिंजूं कॾहिं माण्हू त उहो चवनि था इहो मूंखे ईरान वञण जो मौक़ो मिलियो, तख़्ते जमशेद हिकिड़ो इलाइक़ो आहे। तख़्ते जमशेद ईअं जीअं असांजो मुंहं जो जड़ हुए, उते जेका ईरान जा नौजवान अची रोअंदा हुआ त तख़्ते जमशेद जा हामियो असीं छोजो कोई सेंट्रल एशिया हो, किर्गिस्तान, ताजिकिस्तान, उज़्बेकिस्तान, इहे सभु एरिया ईरान जो कॾहिं हिसो रहिया। हू अञा ताईं इहा सोच करे वेठा आहिनि त असीं खे इहे सभु असां महदूद करे छॾियो पंहिंजे ईरान खे, इन लाइ असीं गुनाहगार आहियूं, असांखे माफ़ करियो। पर सिंध हमालिया खां जेका हुई, सिंध जो जेकी पंहिंजूं सरहदियूं केतिरियूं हुयूं उन्हनि खे छॾे उनजी सकाफ़त, उनजी हिस्ट्री, उनजी तारीख़ जो हिकिड़ो पंहिंजो आहे, उहे सभु छॾे तव्हां हिनखे डिवीज़न में विरायो या जिते नेचुरल रिसोर्सिस आहिनि उन में उन पटीअ खे अलहदा करियो या लिसानी बुनियाद ते तक़सीम करियो त सिंध जा अवाम तो ज़ाहिर उनजो तव्हां भले मुर्तज़ा इहो ॿुधायो ज़ाहिर ॾिसो ही सिंध गवर्नमेंट आहे, पाकिस्तान पीपल्स पार्टी जेका आहे उहा मुख़्तलिफ़ वक़्तनि में बल्कि काफ़ी अरसे खां हींअर इक़्तिदार में आहे। जॾहिं इहे ॻाल्हियूं थियनि थियूं, छा पाकिस्तान पीपल्स पार्टी जो जेको हिन सॼे ॻाल्हि ते हिन सॼी जेको मिसाल अगरि 27वीं तरमीम आंदी थी वञे त उन्हनि ते पाकिस्तान पीपल्स पार्टी जो मौक़िफ़ छा आहे ऐं छा उहो मौक़िफ़ टहिके थो हींअर ते? हाणे तव्हां ॾिसो त जेकॾहिं केनालनि जे इशू ते बि सिंध जो अवाम उथी न बीहे हा त ही त दस्तखत करे चुका हुआ। ठीकु आहे,
आउं सम्झां थो त केनालनि खे वारे इशूअ खे बि जेकॾहिं सिंध जे अवाम बचायो, जी जेकॾहिं सिंध जी हिननि जो पंहिंजे मफ़ाद ते को बि सौदो करे वेंदा, ठीकु है न, ऐं हिननि खे हाणे को मसइलो कोन्हे, पर जेकॾहिं सिंध जे अंदरि इहा अवामी जेका ताक़त आहे उनजी लहरूं थिए थी ऐं पंहिंजे धरतीअ खे तक़सीम करण खां बचाए थी, त पोइ छाजो हिननि जा रूट्स सिंध में आहिनि। हिननि खे सवाइ कुझु इलेक्टेबल जे पंजाब साउथ पंजाब मां कुझु सीटनि जे, बाक़ी त सॼी सिंध मां सॼे मुल्क मां वेड़जी आहे, ठीकु है न। ऐं जेकॾहिं हुननि खे पंहिंजे वजूद में पंहिंजे छा में अवां इहो ॻाल्हियूं ॿुधियूं त सदर खे बि अहिड़ो थोरो टफ टाइम ॾिनऊं त भई तूं जेको सो इहो, ऐं हाणे ॿियूं ख़बरूं अचनि पियूं उन्हनि में, त ज़ाहिरी ॻाल्हि आहे त इन हवाले सां जेकॾहिं असां सॼी सिंध वञाए सिर्फ़ु हिकिड़े माण्हूअ खे वज़ीर आज़म थियण जे लाइ सॼी सिंध वञाए वियूं त इहो सिंध जे अवाम खे क़बूल कोन थींदो, ऐं सिंध जो अवाम ते शदीद प्रेशर विझंदो, ऐं सिंध जो अवाम पंहिंजे सरहदनि जी, पंहिंजे धरतीअ जी, पंहिंजे खिते जी, पंहिंजे सकाफ़त कल्चर जी, हालांकि तव्हां उन में गवर्नेंस जे नाले ते तव्हां वधि फैक्टर पैदा करे तव्हां उनखे नुक़सान पहुचायो, पर सिंध जो अवाम आख़िर हिकु केनालनि जे इशू ते बि बीह रहियो, कालाबाग डैम ते बि बीह रहियो, ऐं पंहिंजे डेल्टा खे बि बचाइण लाइ बीह रहियो, त ज़ाहिरी ॻाल्हि आहे त सिंध जो अवाम हेॾो पंहिंजी हिन तारीख़ी वर्से खे पंहिंजे डिवीज़न बुनियादनि ते विरहाइण जी कीअं इजाज़त ॾींदो, न लिसानी बुनियाद ते थी सघे थो। ऐं इहे ॻाल्हियूं तॾहिं उछारियूं थियूं वञनि, यादि रखो MRD जे मूवमेंट खां पोइ बि इहे उछारियूं वयूं, ऐं केनालनि ते सिंध जी अवाम जी शानदार जदोजहद खां पोइ वरी इहे ॻाल्हियूं उथियारियूं वयूं त तक़सीम करियो सिंध खे, कराची हिन जो आलेदा सूबा बनायो, पोइ ॿिन्ही पासे जे प्लेयरनि खे तयारु कयो थो वञे। हिकिड़ा चवंदा त मुहाजर सूबा बनेगा, ॿिया चवनि था असांजे लाश ते बणजंदो, त माना हीउ जेको असुल बासी आहिनि सिंध जा, जंहिंजी क़बरूं हिते आहिनि, जंहिंजा पंहिंजा रिसोर्सिस हिते आहिनि, जेकॾहिं ऑस्ट्रेलिया न्यूज़ीलैंड ऐं जर्मनीअ में कमाइनि था त हिननि शहरनि में अचनि था, जंहिंजा जनाज़ा हितां खजी नथा वञनि, उहे पाण में वेही पंहिंजे रिसोर्सिस ते का हिकिड़ो डायलॉग कनि, हिकिड़ी डिस्कशन कनि ऐं गॾिजी को कमु कनि, उनजे बजाए उन्हनि खे वेड़ाइजे ऐं उनजे लाइ वरी इहो सूबे जी नई ॻाल्हि शुरू कजे त भई हाणे सुबुह जेको थिए थो, ऐं उन में वरी अहिड़ियूं जज़्बाती ॻाल्हियूं पैदा कजनि जो आम माण्हू सम्झे त हीअ त असांजी धरतीअ जी तक़सीम पई थिए, उन लाइ वेहण लाइ तयारु थी वञे ॿिन्ही पासे। त बुनियादी तौर ते इहे सभु शयूं जेके आहिनि इन ते सोचण जी ज़रूरत आहे। अच्छा, हीअ जेको पाण ॻाल्हि कयूं पिया सॼ में NFC अवार्ड जी अगरि ॻाल्हि कयूं हुनमें अॻे ई जेको आहे सिंध जे हिसे मां एतिरियूं कटौतियूं आहिनि, एतिरियूं कटौतियूं आहिनि, वरी हीअ जेका तव्हां ॻाल्हि कई त जॾहिं ख़ुदा न ख़ास्ता अगरि इहा तरमीम अची थी वञे त हीअ पंहिंजे मर्ज़ी सां मादनियात वारा जेके इलाइक़ा आहिनि उहे बि वफ़ाक़ जे हवाले थींदा, समुंड में अगरि के ॿेट आहिनि या समुंड में कुझु उहे एरिया आहिनि जिते ऑयल गैस ऐं उनजा खज़ाना आहिनि उहे बि वफ़ाक़ जे हवाले। जॾहिं सभु शयूं इहे नज़र अचनि पियूं, हर आम माण्हू उन ते डिस्कस करे पियो, साञा वंद उन ते डिस्कस कनि पिया, त इहे असांजा जेके हुकुमरान आहिनि इन्हनि खे इहा शइ सम्झ में छो नथी अचे, या जी हुकुमरान खे सम्झ में अचे थी, पर ॻाल्हि इहा आहे हुकुमरान पंहिंजा मफ़ाद छॾण लाइ तयारु न आहिनि, ठीकु है न। हुकुमरान जेकॾहिं इन हवाले सां, ऐं इहो इन जो दिफ़ा वरी बि जीअं केनालनि ते जीअं पंहिंजी धरतीअ खे बचाइण लाइ कंदी रही आहे सिंध, हिकिड़ो दफ़ो वरी उथियंदी, पोइ वरी ॾिसंदा त हाणे हथां ॻाल्हि निकिरे थी, पोइ हीअ वरी पंहिंजी ॻाल्हि वञी CCI में बि रखंदा, हीअ वञी ॻाल्हि जेका असां क़ौमी असेंबली में बि इहा कंदा। अदरवाइज़ हिननि खे पाण शायदि उहो ख़्यालु कोन्हे त भई असांजी धरती विराइजे पई, असां 17 साल जिन माण्हुनि असांखे वोट ॾिना, जिन माण्हुनि असांखे इक़्तिदार ते पहुचायो, अॼु उन्हनि जी धरती तक़सीम थिए थी त सुभाणे कहिड़े लेवल ते वञी का ॻाल्हि कंदा। पर ॻाल्हि इहा आहे त शायदि ख़बर न आहे अञा ताईं हुकुमरान माना पंहिंजे ॾिठे तव्हां अंदाज़ो लॻायो त हिकिड़ो दफ़ो शायदि सिर्फ़ु सिंध असेंबली कालाबाग डैम ते, पर उन सां गॾु ॿियनि असेंबलियुनि बि करारदाद पेश कई हुई, ठीकु है न। हाणे हिननि खे बि हिकिड़ी करारदाद पेश करणु खपे सिंध असेंबली में 27वीं तरमीम जे ख़िलाफ़, ऐं उन सां गॾु गॾु क़ौमी असेंबली में बि भरपूर आवाज़ उथियारीनि, सेनेट में आवाज़ उथियारीनि, जेकी बि हिननि जा जेकी तादाद आहे, ऐं उन सां गॾु राय सिंध ऐं बलूचिस्तान बि बीहंदा गॾु, ठीकु है न। छो जो सवाइ पंजाब जे, पंजाब खे मसइलो इहो न आहे
पंजाब के जेकॾहिं तव्हां सराइकी इलाइक़े खे अलहदा सूबो बनायो था त पंजाब एॾो वॾो आहे ऐं हिननि खां मैनेज बि कोन पियो थिए ऐं वर्ल्ड बैंक ॿिया पहिरीं इहे रिकमेंडेशन ॾेई चुका आहिनि, इन लाइ ही कंहिं हद ताईं तयारु आहिनि। हाणे इन बहाने ते तव्हां ॿियनि सूबनि खे कीअं था तक़सीम कयो? अच्छा मुस्तफ़ा साहब हिते इहो ॿुधाइजो, ॾिसो पाण हिते अगरि पंजाब जी ठीकु आहे ज़रा पंजाब अगरि 27वीं आइनी तरमीम ख़ुदा न ख़ास्ता इम्प्लीमेंट थिए थी, सिंध खे त थींदो, उन खां अलावा बलोचिस्तान ऐं केपी खे कहिड़ो नुक़सानु थी सघे थो हुन में? बलूचिस्तान केपी के में ॾिसो न, बलूचिस्तान जो ॿ मसइलनि जे करे ॿ लिसानी, हिकिड़ो बलोच एरिया आहे, हिकिड़ो पश्तून एरिया आहे। अच्छा, हुननि जी पाण में अंडरस्टैंडिंग ॾाढी भली आहे, सवाइ कोयटा खे उहो चवनि था कोयटा खे बफर ज़ोन करियो, ऐं कोयटा खे जेकॾहिं बफर ज़ोन करियो था त पोइ पश्तून बेल्ट जो जेको एरिया आहे, जेको चमन, ज़ियारत, किला सैफुल्ला, किला अब्दुल्ला, इहे जेका एरिया आहिनि, इहे भले तव्हां भले पाण अलहदा सूबो थी वञे, पर ॻाल्हि ॿी आहे उते हिते लॻे। अदरवाइज़ बलूचिस्तान में बलोच लीडरशिप ऐं पख्तून लीडरशिप इन ॿिन्ही ॻाल्हियुनि ते बाक़ाइदे मुतफ़िक़ आहे, छो जो एरिया अलहदा उते त पश्तूननि जो को बि कंफ्लिक्ट कोन्हे, उहो चवनि था भले उहो रहे, हिननि सां गॾु रहे, ठीकु आहे न। थोरो घणो सिबीअ जी ॻाल्हि कनि था, उन ते बि इख़्तिलाफ़ आहे, छो जो सिबी बेसिकली सिबी जेको सो हाणे बलोच एरिया में शामिल थो थिए, ठीकु आहे, बलोच एरिया आहे, हालांकि उते अंदरूनी ज़ुबान सिंधी आहे, पर ॻाल्हि इहा आहे त उहो त ॿेलो बि सिंधी ज़ुबान आहे, पर जॾहिं जाम यूसुफ, जाम गुलाम कादर जॾहिं वज़ीर आला हूंदा हुआ, जाम कमाल वज़ीर आला हूंदो, तॾहिं उहो घुर इहे कंदा त अवांजो वज़ीर आला बलोच आहे ऐं पोइ असांखे गवर्नरशिप असांखे ॾियो। उते इहो नंढो नंढो इख़्तिलाफ़ आहे, ठीकु आहे। बाक़ी हू पाण में बिल्कुलु इत्तेफ़ाक़ में आहिनि, हुननि जी अंडरस्टैंडिंग क्लियर आहे त भई पश्तून एरिया में असांजो को राइट कोन्हे ऐं बलोच एरिया असां वटि हूंदो, ठीकु आहे न। त उन हवाले से कुझु इहो उहो नथा मक़सदु ही ॾिसनि था त तांबो किथां थो निकिरे, सोन किथां थो निकिरे, गोल्ड किथां निकिरे थो, ऑयल किथां निकिरे थो, गैस किथां निकिरे थो, उन्हनि खे 27 तारीख़ में अलहदा पिया करण जी कोशिशि करे, हिननि खे हू मसइलो कोन्हे। सही, महिरबानी मुस्तफ़ा साहब, तव्हांजी वॾी वॾी महिरबानी, ॾाढी अहम जेका तव्हां ॼाण ॾिनी। नाज़रीन, तव्हां मुस्तफ़ा साहब जी ॻाल्हि ॿोल ॿुधी, ज़ाहिर आहे हीअ जेको सूरत हाल जुड़ी आहे, ख़ासि तौर ते सॼी सिंध सरापा एहतजाज आहे, हिन वक़्तु क़ौम परस्त धुरियूं जेके आहिनि एहतजाज कनि पियूं। 27वीं आइनी तरमीम इम्कानी तौर ते इहा साबित थिए थो या ज़ाहिर करण जी कोशिशि कई पई वञे त 27वीं आइनी तरमीम में जेको आहे इम्कानी तौर ते सूबनि जा जेके इख़्तियार आहिनि, उन्हनि जी जेके बाउंड्रीज़ आहिनि, उन्हनि खे जेको आहे रदोबदल जा इख़्तियार सूबनि खां खसे वफ़ाक़ जे हवाले कया वेंदा। ऐं उन में जेका मुस्तफ़ा साहब ॻाल्हि ॿुधाई त ज़ाहिर आहे हिकिड़ी बदनियती ऐं बददियानती थी सघे थी, छो जो सिंध सूबो ऐं बलूचिस्तान इवन केपी के इहे उहे सूबा आहिनि जेके पंहिंजे मादनियात खां अलावा ज़राअत ऐं उन्हनि सभिनि शयुनि में मालामाल आहिनि, ऐं हितां खां जेके आहिनि शयूं पाकिस्तान ऐं वफ़ाक़ में जेके वञनि थियूं। ज़ाहिर आहे मादनी वसीलनि सां मालामाल सिंध आहे, सिंध जा माण्हू एहतजाज बि इन ई करे कनि पिया, सिंध जा घणो घुरिया बि इन ई करे जेको 27वीं तरमीम खे रद्द कनि पिया त हीअ ख़ुदा न ख़ास्ता इम्प्लीमेंट थी थो वञे त पोइ हिन सूबे जी जेका बाउंड्रीज़ आहिनि उहे हिननि खे रदोबदल करण जा इख़्तियार वफ़ाक़ वटि वेंदा। वफ़ाक़ पंहिंजे तौर ते उहे इलाइक़ा जितां मादनियात निकिरे थी, जितां सोनो निकिरे थो, जितां चांदी तांबो ऐं जितां कोयलो निकिरे थो, जितां वरी आयल ऐं ॿियूं जेके मादनियात निकिरनि थियूं, उहे पंहिंजे हिसनि ॾांहुं ऐं पंहिंजे जेको एरिया में कन्वर्ट करे सघंदा या तब्दील करे सघंदा। त इहा ज़ाहिर आहे हिकिड़ी वॾी तशवीशनाक ॻाल्हि आहे जंहिं ते सॼी सिंध सरापा एहतजाज आहे। ऐं उन जे अगेंस्ट में अगरि ॻाल्हि कयूं, जेका ॻाल्हि मुस्तफ़ा साहब बि कई त सिंध गवर्नमेंट ऐं ख़ासि तौर ते पाकिस्तान पीपुल्स पार्टी उनजो जेको नैरेटिव आहे, उनजी जेका गैर संजीदगी आहे, उन मां इन ॻाल्हि जो अंदाज़ो लॻाए सघिजे थो त जॾहिं बि अहिड़े क़िस्म जी सिंध दुश्मन जेके मनसूबा अचनि था उन ते सिंध गवर्नमेंट पीपुल्स पार्टी जी गवर्नमेंट जेका ख़ामोश नज़र अचे थी, जॾहिं त आवाज़ु जेको आहे सिंध जा माण्हू उथारीनि था, सिंध जा माण्हू एहतजाज कनि था। बेसिक अगरि प्रीवियस ॾिसूं असां त जॾहिं कालाबाग डैम जो मामिलो हो या जॾहिं जो कैनालनि वारो इशू थियो त उन में सॼी सिंध उथी पई, सिंध सरापा एहतजाज कया विया। उन खां पोइ जेको आहे सिंध गवर्नमेंट बि मजबूर थी करे पंहिंजो मौक़िफ़ रखियो, CCI में जेको आहे पंहिंजो मौक़िफ़ रखी ॻाल्हि ॿोल्हि कई। अहिड़ी रीति ई जेको 27वीं तरमीम वारो जेको मामिलो आहे
इहो बि तमामु घणो सेंसिटिव मामिलो आहे। सिंध हुकूमत खे घुरिजे त वफ़ाक़ सां जेको आहे हिन ते रोक टोक अंदाज़ में ॻाल्हायो वञे ऐं त जेको ख़ुदा न ख़ास्ता अहिड़ी क़िस्म जी का बि तरमीम कई थी वञे जंहिं सां असांजे सूबे जा इख़्तियार, असांजे सूबे जी जेका मादनियात, असांजे सूबे जे वसीलनि खे फुरजण जो चांस आहे, उन ते कंहिं क़िस्म जी कॉम्प्रोमाइज़ न थींदो। न सिर्फ़ु हुकूमत पर सिंध जा माण्हू बि कॾहिं बि न चाहींदा त सिंध जे वसीलनि जी फुर लट थिए या वरी सिंध जा वसीला जेको आहे सिंध खां खसे ॿिए कंहिंखे ॾिना वञनि। ईंदड़ प्रोग्राम ते पंहिंजे मेज़बान फ़हीम बबर खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।